हींअर बीठा असां सब डिवीजन इरिगेशन रालो ऐं पीरगोट के विच में, जिते ही रात वणन जी वाडियार सिलसिलो रुकजी न सको है। हींअर भी टारी जो वण ऐं कीमती वण तव्हां खे साम्हूं ॾेखारींदो असांजो कैमरामैन। जेका हीअ शइ लखन कीमतिन जी टारी ऐं टारी जी क़ीमत हिन वक्त जेका है सोन खां भी वधीक सुञाती वेंदी आहे, तोरी वेंदी आहे। तव्हां खे कैमरामैन असांजो सॼो लाइव ॾेखारींदो जेका रात टारी चढ़न जो ॻोठ है, जितां ही रात टारी जा जेके कीमती वणन ये रात चोर वॾे कुछ हिस्सो खणी आया ऐं कुछ हिस्सो ॿिए ॾींहं जे लाइ रखी विया। ही उन जा बाउंड बाज़ून टारीअ जूं ऐं ही हितां जा चाचड़ रिटायर निहाल चाचड़ ऐं SDO ऐं दारोगा ऐं बेलदार मिली भगत सां गॾु ही कीमती वण टारिन जा वण वाडिया वण रोज़ वढण में पूरा लगा पिया आहिनि। ऐं ही हितां जा रवासी ऐं हितां जे इलाइक़े वासियुनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी, हुननि इहो चयो आहे त रिटायर मुलाज़िमनि पंहिंजा मिशनियूं वठी डीज़ल ते जेके ही टारी हिकिड़े अधु कलाक में वढे वञनि था ऐं उहे रातो रात अबुलवाह ज़रिए लोड़ियो बि वञनि थियूं, के वरी कार्गो ज़रिए खजी थी वञनि, के लोड़ी वञनि थियूं। इंतज़ामिया इरिगेशन सां मिली भगत करे रात जी अंधेरीअ में जेके ही अबुलवाह जे कीमती वण वढियल रोज़ जो वाढ जो सिलसिलो आहे उहो रुकजी नथो सघे। इंतज़ामिया खे घुर्ज आहे त हिननि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं हिननि खे कानून जे गिरफ़्त में आंदो वञे। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी।